बदीन ज़िले में गुज़िरियल 3 सालनि खां पाणी न हुअण करे ज़रई पैदावार मुकमल ख़तम थियण सां इलाइक़े में बुख, बेरोज़गारी ऐं कारे ॾुकार वारियूं हालतूं पैदा थी वियूं आहिनि, जंहिं करे बदीन जा ग़रीब ऐं पोरियत माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। त ॿिए तरफ़ ईद उल फितर वेझो हुअण बावजूदि बदीन शहर जूं रौनकूं बहाल न थी सघियूं आहिनि। रोड, रस्ता, बाज़ारूं वीरान हुअण करे ख़रीदारियूं ठप बणियल आहिनि। ईद लाइ कयल ख़रीदारियूं न विकामजण सबबि वापारी तबिको पिणु सख़्तु परेशान आहे, जॾहिं त बेपोच माण्हू पंहिंजे महसूम ॿारनि जूं ईद जूं ख़ुशियूं ख़रीदण लाइ नीलामी कपिड़नि, जुतियुनि, सॻियनि ऐं चूड़ियुनि जे गाॾनि ऐं पिड़ियनि तोड़े स्टॉलनि तां सस्तूं शयूं ख़रीद कंदे नज़र अचनि था। इन सिलसिले में शहरियनि सिंधुकार सां ॻाल्हाईंदे चयो त इमरान ख़ान जी हुकूमत में सस्ताई बजाए महांगाई थियण सबबि ग़रीब ईद ते का बि शइ ख़रीद करण जे लाइक़ु नाहे रहियो, जॾहिं त बदीन में वापारियुनि पारां हथरादू अघु मुक़ररु करे महांगाई सटियल अवाम खे उबदी काती सां कुठो पियो वञे, पर उन्हनि खे केर बि रोकण वारो न आहे। इन्हनि चयो त चूंडियल नुमाइंदा पंहिंजे तक जे अवाम जी सार संभाल लहण लाइ तयारु न आहिनि, जंहिं करे असीं बदीन वासी लावारसी जो शिकार आहियूं। ॿिए तरफ़ वापारियुनि चयो त महांगाई जो सबबु मुल्की करंसी जो घटिजी वञणु ऐं डॉलर महांगो थियणु आहे, जंहिं करे मार्केट मां मिलंदड़ ईद जा आइटम 100 खां 200 ताईं महांगा मिलनि था ऐं उन रेट में विकिणी रहिया आहियूं। पर बदीन जी ज़री मईशत ऐं कारोबार मुकमल तबाह थी वञण सबबि माण्हुनि मां क़ुवत ख़रीद ख़तमु थी वई आहे। हुननि ॿुधायो त हिन साल अॻूणी ईद जे भेट में 80% कारोबार घटि रहियो आहे, जंहिं करे ईद लाइ आंदल माल दुकाननि में सथियो पियो आहे। ख़रीदारियूं न थियण करे कारोबारी माण्हू सख़्तु परेशान आहिनि।